मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, जॾहिं सियासत तिजारत बणिजी वञे, समाजी ख़िदमत दौलत गॾु करण जो वसीलो बणिजी वञे ऐं उन दौलत जे गॾु करण खां पोइ शोहरत जो वॾो क्रेज़ ऐं हवस ज़हन में पंहिंजी जाइ वालारणु शुरू करे, जॾहिं सहाफ़त तिजारत बणिजी वञे, जॾहिं सचु ॻाल्हाइणु ऐब थी वञे, जॾहिं कूड़ ॻाल्हाइण वारे माण्हू खे कामयाब ऐं वक़्त जे मुताबिक़ हलण वारो सम्झियो वञे, जॾहिं हक़ीक़तूं ज़ाहिर थियनि त सभई माण्हू उघाड़ा थी वञनि, जेसिताईं हक़ीक़तूं लिकियल हुजनि त मुआशिरे में सभई मुअज़्ज़ज़ ऐं एतिराम जे लाइक़ु सम्झिया वञनि, जॾहिं सिज ऐं ॾींहुं राति जे वजूद जे तमीज़ वारो तसवुरु ख़तमु थी वञे, जॾहिं जवानी ऐं कुराड़प जो जेको लाज़वाल अणटुटंदड़ रिश्तो आहे उहो इंसान विसारे वेहे, जॾहिं ज़िंदगी जूं तलख़ हक़ीक़तूं इंसान जे ज़िंदगी में बहितरी जो ज़रियो न बणिजनि, जॾहिं मुंहं ते सचु न चइजे ऐं ग़ैर ज़रूरी माण्हू जी तारीफ़ कजे, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ माण्हुनि जी नेकी करे उन्हनि जे हक़ ऐं उन्हनि जी तारीफ़ में कलमात चया वञनि, तॾहिं क़ौमूं तबाह थी वेंदियूं आहिनि, बर्बाद थी वेंदियूं आहिनि, सफ़हती तां मिटिजी वेंदियूं आहिनि, मिसमार थी वेंदियूं आहिनि, उन्हनि जे मथां को बि ॻोढ़े ॻाइण वारो न रहंदो आहे। जॾहिं अख़्तर मेंगल थो चवे त मुंहिंजे भाउ असद मेंगल खे तव्हां बलोचिस्तान मां अगवा करे खणी विया ऐं उन खे तव्हां मारे छॾियो, उन जो लाश बि असांजे हवाले कोन कयव, त उन जी आख़िरी आरामगाह असांजे दिलि जी तस्कीन जो सबबु बणिजी हा। जॾहिं असां मुहर्रम में या ईदुनि जे ॾिहाड़नि ते पंहिंजे भाउ जे क़बर जे मथां अचूं हा, या असांजो वाल साहिबु सरदार अताउल्लाह मेंगल पंहिंजे बचे असद जे क़बर ते अचे हा, जॾहिं संदसि जी अमड़ पंहिंजे बचे जी क़बर ते अचे हा, त उहे चवनि हा त हिते असांजो बचो दफ़न थियल आहे, असां उन सां मिलण आया आहियूं। पर तव्हां उन्हनि सां एतिरो ज़ुल्म कयो, एतिरो कहर कयो, एतिरो निसोरो नाहक कयो, जो उन्हनि जा माण्हू जीअरे खणी वियो, उन्हनि खे मारे उन्हनि जा लाश कहिड़ियुनि जायुनि ते दफ़न करे छॾियव, उहा तव्हांखे ख़बर आहे ऐं तव्हांजे इदारनि खे ख़बर आहे। ईअं क़ौमुनि सां न थींदो आहे। क़ौमूं बराबरी जे बुनियादनि ते हलंदियूं आहिनि। हिकु पीउ पंहिंजे पुट खे जेकॾहिं बराबरी जे बुनियादनि ते डील न कंदो त उहो पुटु उन खां भाॻी थी करे उन खां जुदा थी वेंदो। इहो तव्हां ॾिठो त बंगालियुनि सां बि जॾहिं तव्हां निसोरो नाहक कयो त हुननि इहो रस्तो अख़्तियार कयो। पंहिंजा माण्हू त सहायूं, 30 लख माण्हू त सहायूं, पंहिंजे कुंवारियुनि छोकिरियुनि जी असमत दरी त तव्हां कई, पर हू क़ौम तव्हां खां जुदा थी वई। असुल ॻाल्हि इहा आहे त क़ौमूं कीअं थियूं जुड़नि। मौलाना उबैदुल्लाह सिंधी सिख हुयो, उन इस्लाम क़बूल कयो, उबैदुल्लाह थी वियो। जॾहिं पाण पंजाबी हुयो, जॾहिं सिंध में आयो ऐं पाण खे सिंधी चई त मौलाना उबैदुल्लाह सिंधी जी थी वियो। अॼु बि मौलाना उबैदुल्लाह सिंधी जे तारीख़ सां, उन जे अमलनि सां, उन जे किरदार, उन जी तारीख़ी रवायतुनि सां जिते हुन पंहिंजो किरदारु अदा कयो, सिंधी क़ौम खे शऊर ॾियण वारो, उन जे करे अॼु सिंधी क़ौम मौलाना उबैदुल्लाह सिंधी खे इज़त ऐं अज़मत जी निगाहुनि सां ॾिसे थी पई। मौलाना अबुल कलाम आज़ाद जेका ॻाल्हि कई हुई त तव्हां हिंदुस्तान मंझां
मुल्क छॾे हज़ारनि सालनि जी तारीख़ छॾे ॿाहिरि न वञो, तव्हांजे वञण सां तव्हांजी तारीख़ मिटिजी वेंदी, मिसमार थी वेंदी, बर्बाद थी वेंदी। पर उन वक़्तु हुननि इहो न सोचियो ऐं हिन धरती ते आया ऐं असांजे वजूद खे इंतिहाई मुश्किलात खे मुंहुं ॾियणो पियो। हाणे ईअं थी वियो आहे त असांजे वॾनि शहरनि में असांजी ॿोली जेका हुई सिंधी ॿोली, जंहिं ॿोली में असांखे अमड़ लोली ॾींदी हुई, उन ॿोली ते हींअर असांजो ऐं तव्हांजो कब्ज़ो कोन्हे को। हिते सभई जेके दफ़्तरी ज़बानूं आहिनि उहे तव्हां ई असांजूं कोन्हनि के। जेकॾहिं सिंधी दफ़्तरी ज़बान कोन्हे त ईअं सम्झो त सिंधी वजूद जेको आहे उहो ख़तरे में आहे। तारीख़ तव्हांजी ख़तरे में आहे, शहर तव्हांजा ख़तरे में आहिनि, ॿहिराड़ियूं तव्हांजूं दाड़ेलनि जी आमाजगाह ऐं हितां जे वॾेरनि ऐं सरदारनि जी ऐं जागीरदारनि पीरनि ऐं मीरनि जे ताबे आहिनि, त पोइ क़ौम खे केरु बचाईंदो? हिन क़ौम जे मथां तमामु घणो हींअर ॾुखियो वक़्तु अची वियो आहे। जेकॾहिं हितां जो बाशऊर तबिको ऐं हितां जो सुलझर तबिको जेकॾहिं संजीदगी जो हींअर बि मुज़ाहिरो न कंदो ऐं माण्हुनि पंहिंजनि खे ज़हनी तौर ते तयारु न कंदो, छो त मुसलह जदोजहद जेका हूंदी आहे उहा देरि पा कोन हूंदी आहे, उहा जदोजहद जेका आहे ओतिरा नतीजा कोन ॾींदी आहे। लेनिन खे चयो वियो त तो पंहिंजो भाउ माराए छॾियो ऐं ज़ारशाही जो इनक़लाब हिते अञा तख़्ते ते लाहिण वारो उहो कोन आयो आहे। लेनिन चयो मुंहिंजो भाउ मारिजी वियो आहे, पर मां पूरो उमीद आहियां त जॾहिं बि मुंहिंजी तनज़ीम बहितर थींदी त असां अटैक कंदासीं ऐं वार कंदासीं। जॾहिं वार थींदो ज़ारशाह जे मथां त ज़ारशाह जी हुकूमत जेका आहे पारा पारा थी वेंदी, टुकड़ा टुकड़ा थी वेंदी ऐं रूस में हिकु इनक़लाब ईंदो ऐं तनज़ीमूं इनक़लाब आणींदियूं आहिनि। तनज़ीमुनि खे तहरीकुनि खे तरबियत जी ज़रूरत हूंदी आहे। जॾहिं तरबियत तनज़ीम जी वर्कर जी थींदी ऐं वर्कर ख़ुदि पंहिंजे इनक़लाब जा रस्ता ऐं गस पाण तयारु कंदो, छो त ज़हनी जेका अप्रोच आहे, ज़हनी जेका सलाहियत आहे, ज़हनी जेको पोरियो आहे, जॾहिं बि तव्हां पाण खे ग़ुलाम सम्झो ऐं सम्झो त असांजी धरती उन ते जा वसीला ऐं धरती जा जेके लुटेरा वसीला लुटियूं था वञनि ऐं पंहिंजे धरती ते असांजो कब्ज़ो कोन्हे को ऐं सिंधू दरिया जेको आहे उहो हींअर मिल्कियत असांजी नथो रहे पियो ऐं उन ते हींअर लुटेरा छकेनाल कढी करे 45,000 सिंध जी ज़मीन खे ग़ैराबाद करण जे लाइ प्लानिंग करे रहिया आहिनि। जॾहिं इहा सोच तव्हांजे ज़हननि में पंहिंजी जॻह वालारींदी ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे ज़मीन ते वञो था, जेकॾहिं रुॻो कंहिं माण्हू तव्हांजी मोक बंदि कई आहे त तव्हां बंदूक में कारतूस विझी करे उन माण्हू खे सोट खे मारोट खे पुफाट खे मारे था अचो। पर जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त दरिया जेको आहे उहो तव्हां खां खसिजे पियो ऐं दरिया जे वसीलनि खे ते तव्हांजो हींअर कब्ज़ो न रहंदो, पोइ बि तव्हां ख़ामोश आहियो। इन मुज़ाहिर आहे त तव्हांजी ज़हनी तरबियत कोन्हे का ऐं ज़हनी तौर ते तव्हां हिकु मुनज़्ज़म जमायत सां मुनसलिक कोन आहियो। जॾहिं तव्हां मुनज़्ज़म जमायत सां मुनसलिक कोन आहियो तेसि ताईं तव्हां कंहिं बि इनक़लाब जे लाइ तयारी नथा करे सघो। उन जे करे तव्हांखे ऐं असांखे हिकु अहिड़ी इनक़लाबी जमायत जी ज़रूरत आहे जेका असांजी ज़हन साज़ी करे, जेका असांजे ज़हननि जी तरबियत करे, जेका स्टडी सर्किल हलाए, जेकी असांजे नौजवाननि खे, कुराड़नि खे, जवाननि खे ऐं उन सां गॾोगॾु पकनि पोड़नि खे अहिड़ो दर्स हुजे, अहिड़ो गस हुजे जेको असां ऐं तव्हांखे हुन जमायत सां अहिड़ो रिश्ते खे मज़बूत करे जो हुन रिश्ते खे केर बि टोड़े न सघे। त उन खां पोइ तव्हां ई असां हिकु अहिड़े रस्ते ते अची सघूं था जिते असां पाण पंहिंजी धरती, पंहिंजे वतन, पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजे क़ौम जे वसीलनि जी जेका फुरलुट थिए थी पई उन्हनि जे बचाइण जो, उन जे तहफ़ुज़ जो बहितर नमूने में पंहिंजो किरदारु अदा करे सघूं था। उन करे मुंहिंजा प्यारा साथियो, मुंहिंजो पैगाम इहो आहे सभिनी सिंध वासियुनि जे लाइ, सॼी सिंध में जेके 7 करोड़ सिंधी माण्हू रहनि था उन्हनि खे इहो मुंहिंजो पैगाम आहे त जेकॾहिं तव्हां मुनज़्ज़म थी वञो, इसराईल सॼी दुनिया जे वसीलनि ते कब्ज़ो कंदो थो वञे, छो? उन जे करे जो हुन वटि आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, उन वटि
हींअर साइंटिफिक उहे इन्वेंशन्स आहिनि जेकी सॼी दुनिया जे हाकमियत जो सबबु आहिनि। आहे 70 लख जो इसराइल, पर सॼी दुनिया जूं साइंटिफिक इजादात मुआशी वसीलनि जी हिकु हटी उहा इसराइल वटि आहे। इसराइल जे ताक़तवर हुजण जे करे हू सभिनी माण्हुनि जे मथां क़ाबिज़ आहे। उन करे असां चाहियूं था त असां ज़ालिम न थियूं। इसराइल ज़ालिम आहे, असां ज़ालिम बणिजणु नथा चाहियूं, पर असां चाहियूं था त पंहिंजी धरती ते पंहिंजा अख़्तियार हुजनि, पंहिंजी धरती पंहिंजा वसीला असांजा हुजनि। सिंधू दरिया असांजो हुजे, हितां जा मादनी वसीला असांजा हुजनि। सिंधी ॿोली उहा क़ौमी ॿोली हुजे। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली थींदी, ऑफिसुनि में ॻाल्हाई वेंदी, लिख पढ़ असांजी ॿोली में थींदी। ऐं एयरपोर्ट जी ॿोली जॾहिं सिंधी थी वेंदी, जॾहिं आर्मी जी ॿोली सिंधी थी वेंदी, जॾहिं मालियाती इदारनि जी ॿोली सिंधी थी वेंदी, जॾहिं हर इदारे में सिंधी ॻाल्हाई वेंदी, त पोइ तव्हांजो वजूदु बची सघे थो। न त हिन वक़्तु जेका तव्हांजे मथां यलगार आहे, जेका सिंध जे मथां यलगार आहे, जेका धरती जे मथां यलगार आहे, तेज़ी सां वॾे पैमाने ते उन में लॻे ईअं थो जे नारायण श्याम चयो हुयो न त अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। असांखे यकीन आहे त अञा सिंध सुंढ न थी आहे, सिंध अञा बहादुर बचनि खे ॼणण खां महरूम न थी आहे। सिंध अञा बहादुर बेबाक नमक हलाल फर्ज़ंद ॼणे थी पई ऐं उहे ॼणींदी रहंदी। इंशा अल्लाह ताला फ़तह तव्हांजी असांजी थींदी, कामयाबी ऐं कामरानी तव्हां ई असांजा कदम ज़रूरु चुमंदी। मोहतरम साथियो, जेकॾहिं मुंहिंजो यूट्यूब चैनल पसंदि अथव त महिरबानी करे सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं सॼो ॿुधिजो। महिरबानी।